जीअं नाज़रीन बदीन जे ॿिनि क़ौमी ऐं 5 सूबाई तकनि ते मुख़्तलिफ़ जेके उमेदवार आहिनि उहे हिन वक़्तु इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। सियासी तौर आज़ादु उमेदवारनि तरफ़ां आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो आहे। 2024 जी इलेक्शन जे हवाले सां जेकॾहिं असीं ॻाल्हि कंदासीं 2024 जी इलेक्शन जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। हिन वक़्तु असां अॻूणे MNA ऐं अॻूणे ज़िला नाज़िम सरदार कमाल ख़ान चांग सां गॾु मौजूदु आहियूं ऐं साण सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त साईं तव्हां असांखे ॿुधाईंदो तव्हां ॿिनि तकनि NA 223 बदीन ऐं गोलारची ऐं उनखां PS 71 ते जेके नॉमिनेशन पंहिंजा फॉर्म भराया आहिनि इलेक्शन में आज़ादु तौर हिसत सां इलेक्शन विढ़ी रहिया आहियो। छा था ॾिसो ऐं हिन वक़्तु कहिड़ी ज़रूरत पई? तव्हां पीपल्स पार्टी में बि रहिया आहियो त इलेक्शन में कीअं था ॾिसो आवाम जी वोट ऐं हिन वक़्तु सॼे हिन माहौल मूंखां इंटरव्यू कयो ऐं मूंखे पज़ीराई ॾिनी। असल में अदा ॻाल्हि इहा आहे जो आउं हिते ज़िला नाज़िम बदीन रहियो आहियां, MNA मातली बि रहियो आहियां। पर मूं जेको बदीन छॾियो 2005 में, अॼु उहो बदीन न आहे। बदीन जी हालति ॾाढी ख़स्ता आहे ऐं बदीन जूं घटियूं गलियूं जेके हींअर ॾिसो त पाणी सां भरियूं पियूं आहिनि। ऐं टे चौथो ॾींहुं जेको आहे 3-4 ॾींहं अॻे सिविल अस्पताल जे साम्हूं त मुंहिंजो हिकिड़ो माइट हो, उन्हनि का शादी दावत हुई त घर में इन्हनि ग़रीबाणी शादी हुते ऐं वियुसि त उते 2-2, 2.5 फुट घटियुनि में पाणी बीठो, माण्हू किचिरे में, घरनि में पाणी बीठो, खट जे हेठां पाणी बीठो, जिन ते माण्हू सुता पिया आहिनि, हेठां मच्छर वेठा आहिनि ऐं ॾींहं जो बि जेको आहे माण्हू दर पंहिंजो नथो खोले सघे, एतिरो मच्छर आहे, एतिरी गंदगी आहे। बदीन शहर जी जेके हालति ॾिसंदो त सॼी सिंध में हिते MNA रहिया आहिनि, उहे MNA थी स्पीकर थिया आहिनि। हिते MP साहब थियो आहे जो इक़्तिदारी पार्टी जो आहे, उन पंहिंजा 5 साल पूरा कया आहिनि। उन खां पोइ जॾहिं हालति ॾिसूं था असां इन्हनि सभिनी खे वोट कया। मुंहिंजे ज़िला नाज़मी जे टाइम में बदीन जी हालति कोन हुई, बदीन जा रोड रस्ता साफ़ सुथरा। इन जी माना त जेके अॻियां 5 साल रहिया उन्हनि को बदीन में कमु न करायो। उन जा मूंखां वधीक शायदि तव्हां आहियो त इन्हनि MP MNA कहिड़ा कमु कराया ऐं हिते कहिड़ियूं तरक़ियाती स्कीमूं ॾिनियूं। मूंखे पोएं दफ़ा ऐं MNA हुउसि, पीपल्स पार्टी जो MNA हुउसि 2013 में। तव्हां वञी मातली शहर जी पोज़ीशन ॾिसो, उते जो ड्रेनेज सिस्टम ॾिसो, उन्हनि जो वाटर सप्लाई। मुंहिंजे ख़्याल में हींअर मातली जो जेको ड्रेनेज ऐं वाटर सप्लाई आहे उहो सॼे बदीन में ख़ैबर सिंध जे हिकिड़ो मिसाली ड्रेनेज ऐं वाटर सप्लाई स्कीमूं आहिनि जेके उते ॾिनल आहिनि। अरबे रुपए जो कमु करायो, हिते का शइ कोन हुई। हाणे तव्हांजो मंशूर छा आहे? कामयाबु थी कहिड़ियूं हिते आवाम जूं ख़िदमतूं करणु चाहियो था? मुंहिंजो मंशूर इहो आहे, पहिरियों मंशूर मुंहिंजो आहे त हिते ड्रेनेज ठीकु कजे, हिते जो वाटर सप्लाई ठीकु कजे, माण्हुनि खे साफ़ु पीअण जो पाणी मिले ऐं माण्हुनि खे जेको आहे पंहिंजो जो घटियुनि गलियुनि में गंदो पाणी बीठो आहे, मींहं जो पाणी अञा ताईं बीठो आहे, 8 महीना थी विया आहिनि, साल थी वियो उहो नथो निकिरे ऐं ख़र्चु घणो आहे। अगरि 10 कलाक पंप हलंदो त मुंहिंजे ख़्याल में घटियूं गलियूं ख़ाली थी वेंदियूं ऐं उहो पाणी हींअर ई कढाईंदुसि इलेक्शन खां अॻे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिते जो जेको ऑफिसरशाही आहे जेका मुक़ररु कराईंदा आहिनि गवर्नमेंट, पोयां जेके 5 साल रहिया आहिनि उहे ठेकेदारी सिस्टम सां हिकिड़ा मुख़्तियारकार AC ऐं DC जो ऑफिसूं हलियूं आहिनि, जिते ग़रीब माण्हू जी का पज़ीराई कान हुई, कंहिंजी का सुनवाई कान हुई, सभु कमु पैसे सां हो। का शइ को महीननि जा महीना हलण खां पोइ कंहिंजो को सेल सर्टिफिकेट निकिरंदो, कूड़ा खाता रखिबा, फ्रॉड थींदा हुआ, माण्हुनि जा ज़मीनूं फ्रॉड थियूं, माण्हुनि खे कूड़नि ॾिटनि ते उन्हनि जा कब्ज़ा ख़ाली कराया विया, उन्हनि खे बेनज़ीर जी बस्ती जे नाले सां माण्हुनि खे लॾाए पंहिंजूं ज़ाती स्कीमूं ते रखियूं हुयूं। इहा हालति आहे बदीन जी। इंशाअल्लाह आउं अची बदीन खे उहो बदीन ठाहींदुसि जॾहिं जेको मूं ज़िला नाज़मी में छॾियो। खान चांग PS 71 ऐं NA 223 बदीन ते आज़ादु उमेदवार तौरु इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। उन हवाले सां संदसि ॻाल्हि ॿोल ॿुधी संदसि चवणु आहे त मौजूदा 5 साल जेके गुज़रिया उन में बदीन तरक़ियाती कम त कोन, बदीन में तरक़ियाती कम त न थी सघिया। हिन वक़्तु बदीन शहर जी हालति इंतिहाई ख़राबु ऐं तमामु जेका ॻणती जोगी आहे। उन हवाले सां हू ज़िले बदीन जे आवाम खे इंतिहाई बहितरीन ऐं वधि खां वधि तोहफ़ो ॾियणु चाहे थो। शहर जूं जेके घटियूं गलियूं ऐं उन खां अलावा जेके गंदगी किचरा मसइला जेके आहिनि हल करणु चाहे थो। इन ई उमेद सां हू अची आवाम जी ख़िदमत करण जो अज़म रखंदे वो NA ऐं PS 71 ते आवाम जे ख़िदमत करण जे लाइ हिते इलेक्शन में बीठो। सां गॾु अली मोहम्मद शाह, मीडिया HD न्यूज़ बदीन।